मंशियात फरोश के फाही जी सज़ा ॾियारींदड़ जांच ऑफिसर लाइ 5 लाख रुपया इनाम जो ऐलान करे छॾियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमून जो चवणु आहे त मंशियात केस में जवाबदार खे फाही जी सज़ा अचे थी त जांच ऑफिसर खे 3 लाख इनाम ॾिनो वेंदो। जेकॾहिं हाई कोर्ट बि सज़ा बरक़रार रखे थी त जांच ऑफिसर खे वधीक 2 लाख रुपया इनाम ॾिनो वेंदो। IG सिंध जो चवणु हो त जरगन बाबति अदालती हुक्मनि ते अमल दरामद कयो वेंदो। कचे जे इलाक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ फ़ाइदेमंद कार्रवाई कई वई आहे। 3 मां 2 ज़िलनि घोटकी ऐं शिकारपुर में काफ़ी बहितरी आई आहे। असां कचे जे इलाक़े में पिकेट्स ठाहियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। IG सिंध गुलाम नबी मेमून मंशियात फरोश खे फाही जी सज़ा ॾियारींदड़ जांच ऑफिसर लाइ 5 लाख रुपया इनाम जो ऐलान करे छॾियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमून जो चवणु आहे त मंशियात केस में जवाबदार खे फाही जी सज़ा अचे थी त जांच ऑफिसर खे 3 लाख रुपया इनाम ॾिनो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, आगाह कजो त IG सिंध पारां मंशियात फरोश खे फाही जी सज़ा ॾियारींदड़ जांच ऑफिसर लाइ इनाम जो ऐलान कयो वियो आहे। छा अपडेट आहे हिन वटि? IG सिंध गुलाम नबी मेमून मंशियात फरोश के फाही जी सज़ा ॾियारींदड़ जांच ऑफिसर लाइ 5 लाख रुपया इनाम जो ऐलान करे छॾियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमून जो चवणु आहे त मंशियात केस में जवाबदार खे फाही जी सज़ा अचे थी त जांच ऑफिसर खे 3 लाख रुपया इनाम ॾिनो वेंदो। जेकॾहिं हाई कोर्ट बि सज़ा बरक़रार रखे थो त जांच ऑफिसर खे वधीक 2 लाख रुपया इनाम ॾिनो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, आगाह कजो त मंशियात फरोश खे फाही जी सज़ा ॾियारींदड़ जांच ऑफिसर लाइ 5 लाख रुपया इनाम जो ऐलान कयो वियो आहे। छा अपडेट आहे हिन वटि? हाजी इशफाक जेको आहे त सिंध हाई कोर्ट में चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख सां IG सिंध गुलाम नबी मेमून जी मुलाक़ात थी आहे। चेंबर में मुलाक़ात करण खां पोइ IG सिंध गुलाम नबी मेमून मीडिया जे नुमाइंदनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त स्ट्रीट क्राइम हिकु पुराणो मसइलो आहे। संदसि चवणु हो त समाज ऐं पुलिस खे घुर्जे त जंहिंसां ॾोह थिए थो त हू उन सां गॾु बीहण जी कोशिशि कनि। IG सिंध इहो बि चयो त ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो त जेकॾहिं को ॾोहारी ॾोह कंदो त उन जी FIR थियणु घुरिजे ऐं उन चयो त आऊं SHO खे चयो आहे त जंहिं बि SHO लापरवाही कई त उनखे आऊं हटाईंदुसि ऐं आऊं हटाया बि आहिनि अहिड़ा SHO जंहिं FIR ॾोहारियुनि जी न दाख़िल कई आहे। संदसि चवणु हो त मूं SHO खे इहो चयो आहे त ॾोह घटाइण लाइ FIR दाख़िल करण लाइ दुरुस्त आहे। तंहिं करे IG सिंध इहो चयो त कारकर्दगी बुनियाद ते जेके बि पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि खे इनाम ॾिना वेंदा। IG सिंध चयो त जेकॾहिं कुझु माण्हुनि खे सज़ा ॾिनी वई त उन जा सुठा नतीजा निकिरंदा। संदसि इहो बि चवण थो सिंध हुकूमत खे चयो आहे त सुठी कारकर्दगी ते पुलिस खे एवॉर्ड ॾियणु घुरिजे ऐं उन्हनि जे लाइ अलॻि फंड जेको आहे त उहो मखसूस कयो वञे। IG सिंध गुलाम नबी मेमून मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त मंशियात केसनि में मौत जी सज़ा जे केस जी जांच कंदड़ घटि में घटि 3 लाख रुपया जेको आहे त उन जांच ऑफिसर खे इनाम ॾिनो वेंदो ऐं जेकॾहिं हू ऑफिसर हाई कोर्ट में सज़ा बि ॾियारण में कामयाब थी वेंदो त उनखे वधीक 2 लाख रुपया बि इनाम ॾिनो वेंदो। IG सिंध इहो चयो त असां माण्हुनि खे CCTV फुटेज ऐं कैमरनि जी हौसला अफ़ज़ाई कई आहे जंहिं तहत जेको आहे त शहर अंदरि हिन मूजिबि 40,000 खां वधीक CCTV कैमरा जेके आहिनि त लॻायूं वयूं आहिनि। ऐं हुन चयो त हाणे अहिड़ो कल्चर थी वियो आहे त CCTV कैमराऊं लॻियूं पियूं। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो त जरगन बाबति अदालती हुकुम ते अमल दरामद कयो पियो वञे। संदसि चवणो त जरगन ख़िलाफ़ FIR बि दाख़िल कयूं वयूं आहिनि ऐं उन्हनि में जेके मुलविज़ माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो त कचे जे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ मुयसर कार्रवाई कई पई वञे। त संदसि चवणो त 3 ज़िलनि मां जंहिंमें घोटकी ऐं शिकारपुर में काफ़ी बहितरी आई आहे जॾहिं त कश्मीर में कुझु जेके आहिनि त उहे मामलात हली रहिया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमून इहो बि चयो त असां कचे जे इलाइक़े में फिक्टूं क़ाइमु कयूं आहिनि। संदसि चवणो त इंटेलिजेंस जी बुनियाद ते ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। जी इशफाक। सिकंदर भुट्टो अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।